दोस्तों मोबाइल जी वीडियो जो DSLR वांगर बैकग्राउंड कीअं ब्लर कजे हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा तव्हांखे सेखारींदुसि त तव्हां पंहिंजी वीडियो जो जेतोणीकि तव्हां मोबाइल सां रिकॉर्ड कयो था उन जो बैकग्राउंड DSLR कैमरा वांगर ब्लर करे सघो था ऐं बिल्कुलु केरु इहो ॾिसी कोन ॿुधाए सघंदो त इहा वीडियो मोबाइल जी रिकॉर्ड थियल आहे या DSLR जी। हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा उमेद आहे तव्हां सीखी वेंदो। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां महबूब उमर जो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों उन लाइ तव्हांखे सभ खां पहिरीं हिकु ऐप रिक्वायर्ड हूंदी जंहिंजो नालो आहे कपकेट। इहा तव्हां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघो था। पर हिन में इहो सभु कुझु कीअं थींदो उन लाइ हिन वीडियो खे तव्हांखे पूरो ॾिसणो पवंदो। न्यू प्रोजेक्ट ठाहिण खां पोइ तव्हांखे हिते उहा वीडियो सिलेक्ट करणी पवंदी जंहिंजो बैकग्राउंड तव्हां ब्लर करणु चाहियो था। हीअ मुंहिंजी 10 सेकंड जी वीडियो आहे, सही आहे, जंहिंजो आउं बैकग्राउंड ब्लर करणु चाहियां थो। हुनखे थोरो क्रॉप कंदुसि हेसि ताईं। ओके, मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसी सघो था त काफ़ी सारियूं शयूं आहिनि ऐं हिनखे आउं ब्लर कंदुसि। सो हिनखे एड कयो, कुझु देरि वेट करे वठंदासीं जीअं इहा एड थी वञे। ओके, ही एड थी चुकी आहे ऑडियो समेत। ऐं हाणे असांखे छा करिणो आहे, हाणे असांखे हिते क्लिक करे तव्हांखे अचिणो आहे इफेक्ट में अचण खां पोइ तव्हां थोरी देरि वेट कयो जेकॾहिं तव्हांजो नेट। तव्हांखे अचिणो आहे बेसिक में। सही, बेसिक में अचण खां पोइ तव्हांखे हिते हिकिड़ो ॻोल्हणो आहे स्टैंड ब्लर। इहो न फास्ट ब्लर ॻोल्हिजे। हीअ आहे ब्लर। हिनखे डाउनलोड थियण में थोरो टाइम लॻंदो, सो हीअ डाउनलोड थी वठे तेसि ताईं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। सॉरी, मुंहिंजो नेट कनेक्शन एॾो फास्ट न आहे। ओके, हिन ब्लर खे तव्हांखे जॻह ताईं रखिणो आहे ऐं थोरो मतिलबु वधाए छॾिणो आहे हेसि ताईं। ओके, अञा बि हिनखे जेकॾहिं तव्हां हिनजी सेटिंग में वञी करे चेंज कंदो हुनखे त चेंज करे सघो था, या वरी हिनजी सेटिंग में हिनखे थोरो वधाइणु चाहियो त वधाए सघो था। ओके, हीअ तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु हिन तरह थी चुको आहे। बैकग्राउंड मुकमल तौर ते ब्लर आहे। ॿीहर तव्हां एड इफेक्ट ते क्लिक करण बजाए एड इफेक्ट न कयो। सही, तव्हां टाइम लाइन ते अचो ऐं ओवरले ते क्लिक कयो। ओवरले ते क्लिक करण खां पोइ ओवरले ते क्लिक कयो ऐं ॿीहर तव्हां सेम वीडियो खणो जेका 10 सेकंड वारी असां क्रॉप ते अची करे उहो हिसो जेको असां क्रॉप कयो हेसि ताईं क्रॉप कयो ऐं एड करे हिनखे एड कयो त हीअ वीडियो बिल्कुलु अची वई। हिनखे पूरो टाइम लाइन ते रखो, बिल्कुलु पूरो स्क्रीन ते रखो। रखण खां पोइ तव्हांखे हिते हिकिड़ो कमाल जो फीचर मिले थो जेको आहे रिमूव बैकग्राउंड। इन ते क्लिक कयो त हीअ बैकग्राउंड रिमूव थियणु शुरू थी वियो। जेको 28, 30, 29, 40, 43, 45 जेतिरा % थींदो आहे सो थिए पियो। ऐं ऑलराइट, थी चुको आहे। हाणे तव्हां पंहिंजी थोरो वीडियो ॾिसो त कुझु हिन तरह जी रिकॉर्ड थींदी, पर हीअ अञा परे जी वीडियो आहे। जेकॾहिं तव्हांजी वेझे जी वीडियो हूंदी त उहा इंतिहाई ख़ूबसूरत वीडियो तव्हांखे लॻंदी ऐं थोरो ब्लर घटाईंदो त अञा वधीक बहितर लॻंदी। हीअ बैकग्राउंड मुकमल तौर ते ब्लर थी चुको आहे, सो तव्हां ॾिसी सघो था कपकेट। हिते बैकग्राउंड मुकमल ख़तमु थी वियो आहे जिते ज़रूरत हुई। ऐं इफेक्ट वारो जेको ऑप्शन आहे उते अची करे हिनखे वधीक तव्हां पंहिंजे हिसाब सां कस्टमाइज़ करे सघो था। सो दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट में ॿुधायो। जेकॾहिं पसंदि आई तॾहिं ॿुधायो, पसंदि न आई तॾहिं ॿुधायो। हिन वीडियो खे सेव करणु तमामु आसानु आहे। हिते अची करे रेज़ोल्यूशन, फ्रेम रेट वग़ैरह वग़ैरह सभु कुझु चेक सही पंहिंजे हिसाब सां रखी एक्सपोर्ट ते क्लिक कयो। कुझु ई देरि में एक्सपोर्ट थी वेंदी। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।